पाक फौज सां इज़हार यकजहती जे ख़ातिर रैली कढी वई। इन हवाले सां वधीक तफ़सील हासिल कयूं था ख़ालिद हुसैन चांडियो खां। जी ख़ालिद हुसैन चांडियो। रैली कढी वई। भारत ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी कंदे मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मौलाना ज़हीर अब्बास, हाशमी कुरैशी, हुसैन चांडियो, अब्दुल जब्बार तुन्यो, पाकिस्तान ज़िंदाबाद मूवमेंट जो अॻुवाण इनाम अली भुट्टो, मुख़्तियार अली गोपांग ऐं ॿियनि जो चवणु हुयो त भारत जंग जो शुरूआत कई आहे, खेसि ॻरा नतीजा भोगणा पवंदा। पाकिस्तान जी फ़ौज बहादुरीअ जो मुज़ाहिरो कंदे मोदी सरकार खां दाऊं करण ते मजबूर करे छॾियो आहे। मुल्क जी हिफ़ाज़त लाइ हर क़िस्म जी क़ुर्बानी ॾींदासीं ऐं अवाम पाक फ़ौज सां गॾु आहे। पाक फ़ौज खे सलाम पेश करियूं था ऐं फ़तेह असांजी थींदी। भारत खे भॼण ते मजबूर कंदासीं। ऐं वधीक उन्हनि इहो बि चयो त पाकिस्तान एयरफोर्स ऐं पाक आर्मी ज़िंदाबाद जा नारनि सां सॼो ज़िलो गूंजी उथियो ऐं हर ज़िले हर शहर में पाक आर्मी जी हिमायत में रैलियूं कढियूं पियूं वञनि। ऐं वधीक मुज़ाहिरनि चयो त ज़रूरत पई त सिंध जो पाकिस्तान जो ॿचो ॿचो पाक आर्मी सां गॾु बीहंदो ऐं हर क़िस्म जी क़ुर्बानी ॾींदासीं, मगर दुश्मन खे निश्त ऐं नाबूद करे छॾींदासीं दुनिया जे नक्शे तां। ऐं पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक आर्मी ज़िंदाबाद जा नारा लॻाया विया। जी असन। वॾी महिरबानी ख़ालिद हुसैन चांडियो।